सलामती काउंसिल में गजा में मुस्तकिल जंगबंदी बाबत ठहराव रद्द। गजा जंगबंदी बाबत ठहराव अमेरिका वीटो करे छॾियो। सलामती काउंसिल जे चूंडियल मेंबरनि गजा जंगबंदी मुतालबे जे हक़ में वोट ॾिनो। ठहराव जे हक़ में वोट ॾींदड़ में पाकिस्तान भी शामिल हो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तकिल नुमाइंदे आसिम इफ्तिकार अमेरिका तरफ़ां ठहराव खे वीटो करण खे अफ़सोसनाक करार ॾेई छॾियो। संदो चवणो आहे त जंगबंदी जो ठहराव रद्द थियणु आलमी इंसान जे कानून जी भञकड़ी आहे। उन सां ख़तरनाक पैगाम ईंदो। पाकिस्तान फ़लस्तीनी अवाम जी भरपूर हिमायत जारी रखंदो। हू गजा में मुस्तकिल जंगबंदी ऐं आज़ाद फ़लस्तीनी रियासत जे क़याम जो मुतालबो कनि था। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जे सदाउनि सां हज रुकननि जी शुरूआत। पाकिस्तान समेत सॼी दुनिया मां लखें हज पांधीअड़ा जे मुना आमद। हज जो रुकन आज़म वक़ूफ़ अरफा लाइ पांधीअड़ा अॼु मैदान अरफात में गॾु थींदा। पाकिस्तान जे सिफ़ारती वफ़द जे सरबराह ऐं PPG चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे अमरीकी दौरे में जो ॿियो मरहलो शुरू थी वियो। वफ़द जे न्यूयॉर्क खां पोइ वाशिंगटन DC में आमद। दौरे खां अॻु अहम मुलाक़ातूं। न्यूयॉर्क में पाकिस्तानी कम्यूनिटी सां भी मुलाक़ात। संदो चवणो आहे त ज़ाती न पर मुल्की मफ़ाद लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि। अमन जो पैगाम खणी पहुता आहिनि। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ISI ऐं रॉ खे गॾिजी कमु करणु घुरिजे। कश्मीर मसइले जो को बि फ़ौजी हल नाहे। दहशतगर्दी खे सियासी हथियार तौरु इस्तेमालु न करणु घुरिजे। भारतीय क़दमनि सबबि ख़िते जे सलामती लाइ ख़तरा पैदा थिया आहिनि। ॻाल्हियूं ई अमन जो वाहिद रस्तो आहिनि। अमन रुॻो ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी ज़रिए ई थी सघे थो। सिंतास मुआहिदे जी मुअतली क़बूल नाहे। कंहिंजी लाइफ लाइन काटी वञे त कहिड़ो रद्दमल हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे अमन जो सफ़ीर करार ॾेई छॾियो। संदो चवणो आहे त पाकिस्तान ऐं अमेरिका जा लाॻापा नए दौर में दाख़िल थी रहिया आहिनि। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जी क़ुर्बानी कंहिं खां घटि नाहे। भारत पहलगाम वाक़े जे जांच जी आछ रद्द करे पाकिस्तान ते हमलो कयो। ठेकेदार जे ख़ात्मे लाइ दोस्त मुल्कनि अहम किरदारु अदा कयो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप अमन जो पैरोकार आहे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ फ्रंट स्टेट जो कमु कयो आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 90,000 जानियूं क़ुर्बान कयूं आहिनि। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा चयो आहे त भारत तस्लीम नथो करे पर जंगबंदी अमरीकी टियाकड़े में थी। वेड़ में पाकिस्तान खे का भी ॿाहिरीं मदद हासिल न हुई। पाकिस्तान भारतीय जहाज़ किराया शायदि लॻापियल स्टेक होल्डरनि खे ॾेखारियो आहिनि। जवाबी कार्रवाई में पाकिस्तान जे कार्रवाई में पंहिंजा वसीला इस्तेमालु कया विया। पाकिस्तान छिकटान दौरान एटमी हथियारनि जे इस्तेमालु बाबति बिल्कुलु भी न सोचियो। जिन हदनि खे भारत निशानो बणायो उहे समूरियूं तस्वीराती कैंपूं हुयूं। भारत बिना जांच ऐं शाहिदनि जे सिंतास मुआहिदो मुअतल करे छॾियो। उहो मुआहिदो 24 करोड़ माण्हुनि खे मुतासिर करे थो। ॿिन्ही मुल्कनि में मुस्तक़बिल में को बि तकरार भड़कण जो इम्कान वधी वियो जेको एटमी जंग जी शिकिल इख्तियार करे सघे थो ऐं मुस्तक़बिल में शायदि आलमी बिरादरी जे हरकत में अचण खां अॻु ई घणो नुक़सान थी वञे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो रूसी हममनसब व्लादिमीर पुतिन सां टेलीफोन ते राब्तो। 1 कलाक 15 मिंटनि ताईं डिघी ॻाल्हि ॿोल। अमरीकी सदर जो चवणो आहे त डिघी ॻाल्हि ॿोल दौरान रूस ते यूक्रेन हमले ऐं ईरान बाबति ॻाल्हियूं थियूं। पुतिन सां ॻाल्हि ॿोल बहितर रही पर हू फौरी तौरु अमन तरफ़ अचण वारो नाहे। पुतिन चयो त यूक्रेन खे हमले जो जवाबु ॾियणो पवंदो। रूसी सदर ईरान सां ॻाल्हियुनि में हिसो वठंदो। ईरान एटमी मुआहिदे ते फ़ैसिले लाइ आहिस्ते हली रहियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप 12 मुल्कनि जे शहरनि ते अमेरिका में दाख़िला ते पाबंदी लॻाए छॾी। व्हाइट हाउस जो चवणो आहे त अहिड़ो क़दम अमरीकी शहरनि ऐं मुल्की मफ़ादनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ खंयो वियो आहे। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल नए साल जे मुआशी हदफ़नि जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध सरकार तरफ़ां ज़रई आमदनी ते लाॻू टैक्स वापसि वठण जो मुतालबो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास। गिलगित बल्तिस्तान समेत चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि जी शिरकत। मीरपुर ख़ास में 2 ॾींहंनि जो मैंगो फेस्टिवल शुरू थी वियो। सिंधड़ी लंगड़े समेत मेवनि जे बादशाह जे अंबनि जे जिन्सनि जा मुख़्तलिफ़ स्टॉल क़ाइमु।
गोरकी पुलिस पारां ॿिनि मुक़विन भाइरनि खे बाज़ियाब करण जी दावा। पुलिस जो चवणो आहे त पुलिस पारां सदाम ऐं जावेद हुसैन मर खे सोनती जे कच्छ मां मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब करायो वियो। ऐं ईद में बाक़ी 2 ॾींहं हुअण बावजूद ख़रीदारी में तेज़ी न अची सघी। महांगाई सबबि बाज़ारूं वीरान। माल पिड़ियुनि में जानवरनि जे अघनि ते वापारियुनि ऐं ख़रीदारनि में छिकाण। इस्लाम कोर्ट में ओठनि जे वेढ़े क़ाइमु। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ओठ ध्यान जो मर्कज़। ट्रांसपोर्टनि भाड़े में वॾे पैमाने ते इज़ाफ़ो करे छॾियो। ईद पंहिंजे प्यारनि सां मल्हाइण लाइ वेंदड़ मुसाफ़िर परेशान।